मल जो ने आई मोह जिया जिया रे हर हर रुक रोशन यार सदो जे जुड़ सो हाजे कर जे जुड़ सो हाजे कर मुश्किल पर खास रहो मोतिन से प्यो चमके मुश्किल पर खास रहो मोतिन से प्यो चमके पेशानी पाक पगर पेशानी पाक पगर रुक रोशन यार सदो जे जुड़ सो हाजे कर जे जुड़ सो हाजे कर दंद मिठल मोती मिसल चपड़ा जन हीरा लाल दंद मिठल मोती मिसल दंद मिठल मोती मिसल चपड़ा जन हीरा लाल रुख सारन गुल गोहर रुख सारन गुल गोहर रुख रोशन यार सदो जे जुड़ सो हाजे कर जे जुड़ सो हाजे कर वाहिद आवल लैल चयो दिल बरसाई कुरान वाहिद आवल लैल चयो वाहिद आवल लैल चयो दिल बरसाई कुरान सो आहे जुल्फ जिक्र रुक रोशन यार सदो जे जुड़ सो हाजे कर जे जुड़ सो हाजे कर चो सुभान अल्लाह मुर्शिदन करीमन जी लफ्ज़ लफ्ज़ में मिठान समायल है रूहानियत है जदन को शायर शायरी लिखंदो आ न सिर्फ लिखंदो आ पर दिल पर साईं उन जाए ते पूछी करे लिखंदो आहे इन वक्त नात पाण जने उन शख्सियत के दावत दींदुस जे जे मथा मदीने वाले साईं जी भी नजर आहे त मौला अली जी नजर बा आहे हतड़ो 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 खण सुभान अल्लाह को जेको सोने दिल पर साईं जे बाग जो प्यारो गुलाब जो गुल सोने साजन साईं जो प्यारो साहबजादो हजरत किबला अबू कुरान अली साईं करमी चौनारे हैदरी बलारुगे रड़ करे सुभान अल्लाह चई तई खिदमत भी ये कंदे हथ करे जेको दिल खोले खिदमत करे वो हथ करे सुभान अल्लाह चई मुबसा पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह है वागाल मदीने जी वागाल मदीने जी गली गली रोशना खुशबू पसीने जी कोई मिसल नहीं मदनी दी कोई मिसल चुप करे मेरे अली इतना जाने बोल दे दसा गल की खसीने दी दसा गल की खसीने दी सारा जग खादा है
मदीने ऐ मुस्तफा जो दर्द सी दिलड़ी धरी रब करे तेरे अचार रवरी मुस्तफा जो दर्द सी दिलड़ी धरी रब करे तेरे अचार रवरी दिल रुबा के दर पता सोन सना लो निकले जिनु सुनो पाणवा दिलो समझना लो चितले सोन सी दिल चाह बाती वही चली रब करे तेरे अचार रवरी मुस्तफा जो दर्द सी दिल ठरी रब करे तेरे अचार रवरी है मुस्तफा जे दर झुकन था सारी दुनिया जावली नक्शबंदी सोरवर भी कादरी नक्शबंदी सोरवर भी कादरी रब करे तेरे अचार रवरी मुस्तफा जो दर्द सी दिलड़ी ठरी रब करे तेरे अचार रवरी इश्क़ को बसा पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि के परवर बादल प्यारे जो जग सारो मस्ताना साथो मुर्शिद माटी मारे जो केड़ो बुधाया शानवा के परवर बादल प्यारे जो जग सारो मस्ताना साथो मुर्शिद माटी मारे जो जग सारो मस्ताना साथो मुर्शिद माटी मारे जो भागत वाला भाग भूलिया मुर्शिद दिल बरसाई लिया भागत वाला भाग भूलिया मुर्शिद दिल बरसाई लिया मुर्शिद दिल बरसाई लिया जय की दर्पण जेद सुनारो गान बजी अजियारे जो जग सारो मस्तान सासो मुर्शिद माटी वारे जो जग सारो मस्तान सासो मुर्शिद माटी वारे जो है नज़र खड़ी आज प्यार दिल था पल में प्यार नज़र खड़ी आज प्यार दिल था पल में प्यार दिल था पल में प्यार इस मुकुदन साथ थे गो इस मुकुदन गान बजी अजियारे जो जग सारो मस्तान साथो मुर्शिद माटी वारे जो जग सारो मस्तान साथो मुर्शिद माटी वारे जो
चो सुभान अल्लाह। इन वक्त खिताब लाजवाब जले हम अर्ज कंदुस मुर्शिद करीम जे फैज़ मा फैज़ याद चल मुर्शिद करीम जे नज़र जे नवाज़ल पीरे तरीक़त मुफल्लिद शरीयत हज़रत अल्लामा व मौलाना साईं खलीफा मोहम्मद अमीन करमी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जंखे तपान अजन खिताबे लाजवाब फरमाए। चौ सुभान अल्लाह, चौ सुभान अल्लाह। नहमदुहु व नुसल्लिम अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व कूनू मस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। तो सुभान अल्लाह। अल्लाह जा एहसान ऐं शुक्राना है जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरका तव्हां सां सभिनी खे पंहिंजे हादी ऐं रहबर जे। तो सुभान अल्लाह। मिठा अल्लाह जा एहसान ऐं शुक्राना है जो हेड़े दौर में तव्हां सां के हेड़ो दीन अल्लाह ताला फरमायो ए मुंहिंजा बांधो ए ज़मीन ते रहण वारो अगर जेकॾहिं तव्हां ज़िंदगी गुज़ारण चाहियो था अगर जे तव्हां जीअण चाहियो था वकूनू सादिकीन मुझे सचन ऐं सालिहन सां गॾु ज़िंदगी गुज़ारियो। अबा रब सां तव्हांखे आसाद नसीब फरमाई आहे। सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मिठा जेको हिन कामिल मुर्शिदन जे आस्थाने आलिया ते ईंदो आहे अक़ीदत ऐं मोहब्बत सां ईंदो आहे हितां झोल भरे थो मोटंदो आहे। तो सुभान अल्लाह। फ़ैज़ आहे तो साईं नजम तव्हांखे घणो कुझु ॿुधायो। तो सुभान अल्लाह। है मुर्शिद मिलो सुनो दिल पर साईं फ़ैज़ हलंदो जो क़यामत ताईं। है मुर्शिद मिलो सुनो दिल पर साईं फ़ैज़ हलंदो जो क़यामत ताईं। भाग वारा ईंदा वक्त वारा ईंदा कोई वंड वठन था अचन था। अगर कोई मुनाफिक को जले थो को सड़े थो इहो भली साल में सड़ी वींदो जली वींदो। मोमिन आशिक़ रसूल सच्चा सुन्नी अल्लाह वारनि सां मोहब्बत रखंदा उहे मोमिन सां प्यार रखंदा मोहब्बत रखंदा छो त अल्लाह पाण पंहिंजे वलीअनि जो शान मान वधायो आहे। अब वलीअनि जो शान कीअं वधायो आहे। चओ सुभान अल्लाह। ओ वलीअनि जो शान वाला वधायो वहागा मुल्ला जो लाए छाते मगज़ थो ख़राब। अल्लाह 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 अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद जा दीदार कयो। ओ मिठा तव्हां असांजा भाग आहिनि। सुभान अल्लाह। वलीअनि जो शान वाला वधायो वहागा मुल्ला जो लाए छाते मगज़ थो ख़राब। ओ वलीअ समूरा वारिस आहिनि धरती उन्हनि हवाले उन्हनि जे नाले सवाब मुल्ला जो लाए छाते मगज़ थो ख़राब। जिस्म वठी आयो आहे सुणे मिठल साईं साजन साईं इंशाअल्लाह यो फैज़ जी पालूट थी रही आहे। इंशाअल्लाह तव्हां असांजा नसीब शरीफ जो नजरानो पेश। परखे परखे प्यार कयो मोह परखे परखे
परखे परखे ओ हर हिकु सुहिणो हीरो आहे अदा हर हिकु सुहिणो हीरो आहे हथु हीरनि जो हार कयो परखे परखे प्यार कयो बोले सोहणो यार कयो परखे परखे प्यार कयो परखे परखे ओ माखे मिसरी जन जी बोली अदा माखी मिसरी जन जी बोली मुँह मिठो मन ठार कयो परखे परखे प्यार कयो परखे परखे वो प्यार कदे छो चोरी चोरी अदा प्यार कदे छो चोरी चोरी नी हुसने दिल वार कयो परखे परखे प्यार कयो बोले सोहणो यार कयो परखे परखे ओ महबताया मेहरान बुखारी महबताया मेहरान बुखारी मेरो पहलो पार कयो परखे परखे प्यार कयो बोले सोहणो यार कयो परखे परखे प्यार कयो परखे परखे चो सुभान अल्लाह। आखिरी नात शरीफा उनखां पोइ इंशाअल्लाह मुर्शिदन करीमन जा बचड़ा असां यवां खे पंहिंजी गुफ्तार सां नवाज़ींदा। नात शरीफ पढ़ण जे लाइ दावत अर्ज़ रखंदुसि मुर्शिदन करीमन जे प्यारे बचड़े साहिबज़ादा साईं मोहम्मद राशिद करमी अंसारी जन खे तपार अचनि ऐं नात शरीफ जो नज़रानो पेश कनि। गजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में छजबारी बख्शे कुल छजबारी बख्शे कुल बदकार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में कुरान दिनो आदस इज़ ज़लमू अनफुसहुम मदीयुन जी मिले माफ़ी मिट जनता मिड़ोई गम अल्लाह जी रहमत जा आसार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में जिथे वो सकुतुब के अब तालब ईंदा आका जे खजाने मां जे झोल भरींदा सुल्तान सकी सरवर आशा मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में हिते
हाणे दिल न लगे हल दिल भर साईं काए छंद सिंध सगोरीअ खे हल लागा पालाहे हली जान बजा ॾिस तूं जिन सार मदीने में मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में चो सुभान अल्लाह। ए हुया मुर्शिदन करीमन जा बचड़ा जन मुर्शिदन करीमन जी शायरी तव्हांजे ऐं असांजे साम्हूं बयान फरमाई। इन वक़्त मुर्शिदन करीमन जे नज़रुनि जा नवाज़िल ऐं सोने हज़रत क़िबला पीर साईं मिठड़े साईं रहमतुल्लाह अलैह जन जा साहिबज़ादा पीर तरीक़त नबी बअदा वला रसूल बअदा अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाह असां को न पर तूने सोने दिल पर साईं का जेको निस्बत रखंदो आहे हूंदो अदना पर आला बणजी वेंदो आहे। जे माण्हू खे अल्लाह वारनि जी निस्बत मिली वञे, जे माण्हू खे अल्लाह जो फज़ल मिली वञे, जे माण्हू खे मदीने वारे साईं जी इनायत मिली वञे, उहो माण्हू हूंदो त भली बहिराणी जो आहे, हूंदो भली हारी नारी आहे, पर जंहिंजे दिल में इश्क़ मुस्तफ़ा हूंदो आहे उहो माण्हू हलंदो ज़मीन ते आहे, उनजा चर्चा आसमान ते हूंदा आहिनि। अॼु तूं मां खुश नसीब आहियूं जो अल्लाह जे कामिल वली जे दरबार में आया हूं, सोने दिलबर साईं जे आस्थाने ते आया हूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारक आवा जेको माण्हू भलारी में पुंडे हलंदो आहे कर वना कदम खणी हलंदो आहे मन हज़र मिन मजालिस ज़िक्री कतबल्लाहु लहू बिकुल्ली कदमिन इबादति सनतिन। जॾहिं को माण्हू नेकी वारी महफ़िल ॾे हलंदो आहे, भलारी महफ़िल ॾे हलंदो आहे, जे तूं मां आया हूं तो सुभान अल्लाह घरां निकिरी आयासीं, हलो माहवार प्रोग्राम ते तूने मिठल साईं जो तूने साजन साईं जो दीदार कयो, मदीने वाले साईं जो शान ॿुधूं, अल्लाह जो क़ुरान ॿुधूं। हबीबन फरमायो जेको माण्हू निकितो नेकी वारी महफ़िल ॾे कदम कदम जे एवज़ अल्लाह हुनखे 1 साल जी इबादत जो सवाब अता करे थो। हाणे असां कदम न ॻणियासीं पर कदम न ॻणण जे लाइ अल्लाह मलाइक मुक़रर कया जन तुंहिंजा मुंहिंजा कदम ॻणिया। हाणे असां आहियूं त अदना गुलाम, पर अल्लाह असांजे अमाल नामे में एॾा त सवाब लिखी छॾिया, इहो शान मिलियो त थोरे दिलबर साईं ऐं मदीने वारे साईं खे जॾहिं क़यामत वारो ॾियारो थींदो हे करम ईंदा, अल्लाह जो हबीब तो फरमाए अल्लाह उन्हनि खे अर्शे मुअल्ला जे साए ते बिहारींदो कि उहे माण्हू हुया जेके अल्लाह वास्ते हिक में मोहब्बत रखंदा हुया। अरे तूं मां गॾु थिया हूं त अल्लाह वास्ते मोहब्बत रखण जे करे गॾु थिया हूं न, तूने दिलबर साईं जे आस्थाने ते दिल ख़ुशि थी आहे न। साईं फरमायो ॾिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी विया, मिलियो मुर्शिद मणियादार बेड़ा पार थी विया। दोस्तनि गिरामी अल्लाह जे वलियन खे अल्लाह ताला कमाल अता फरमाईंदो आहे, अल्लाह ताला उनखे वो खूबो ख़िसाल अता फरमाईंदो आहे, उहे जीअं चाहींदा आहिनि अल्लाह ताला तीअं कंदो वेंदो आहे। अल्लाह जे क़ुरान फरमायो मुंहिंजा वली मुंहिंजा दोस्त उहे आहिनि जंहिंजो मुक्तो रात में ज़बूर में ज़िक्र करे छॾियो, उहे धरतीअ जा वारिस ऐं वली मुंहिंजा दोस्त अल्लाह जा वली आहिनि। जीअं चवंदा आहिनि व इन सअलनी लअउतियन्नहु, उहे सुवाल कंदा आहिनि मां रब तीअं करे छॾींदो आहियां। उहे हथ खणंदा आहिनि, हथ खणण कमु उन्हनि जो आहे, दुआ कबूल करण कमु मूं रब जो आहे। जेकर तूं मां दिल में उमेद खणी आया हूं त दरबार तां दुआ घुरायूं, सुणे दिल पर साईं जी निगाह करम थींदी, अल्लाह वारनि जा
हथ खजंदा सॼा बेड़ा पार थी वेंदा आहे न इहो अकीदो थोरे दिलि पर लाइ फरमायो न शान वारा ख़ुदा जा प्यारा कम हज़ारे हटाए छॾनि वरी चओ सुभान अल्लाह इहे थदा थदा न सुणे साजन साईं जो बि दीदार हुजे शेरे दिलबर जो बि दीदार हुजे करम में वरी सुस्तु जरिए न झूमी झूमी चो शान वारा ख़ुदा जा प्यारा कम हज़ारे हटाए छॾनि था जे खणनि था उहे हथ ख़ुदा दे कम कदर मटाए छॾनि था अल्लाह जे वलियनि खे अल्लाह ताला कमाल अता फरमाईंदो आहे उन ॻाल्हि जो दलील अल्लाह ताला क़ुरान में लिखी छॾियो जॾहिं अल्लाह जे नबी पंहिंजी बारगाह में वेठल माण्हुनि मां कंहिंखे चयो पोइ इहा जेकी बल्कीस अचे थी इन जो जेको तख़्त आहे जेको फलक छिपण खां अॻु में मूं वटि खणी अचे अल्लाह जे नबीअ फरमायो अल्लाह जे क़ुरान लिखी छॾियो क़ाल الذي عنده علم من الكتاب उते हिकिड़ो अल्लाह जो वली वेठल हुयो हुन चयो सुना मां इहो तख़्त खणी ईंदसि एतिरो अॻु में जो तव्हांजी अखि जे छिपण खां अॻु में खणी ईंदसि अखि जे छिपण घणा सेकंड लॻंदा सेकंड बि कोन लॻंदा तख़्त केॾो वॾो हुयो बुज़ुर्गनि मुफ़सिरनि लिखियो आहे 30 गज ऊंचो हुयो 40 गज वेकिरो हुयो 80 गज ढिघो हुयो एॾो वॾो तख़्त हुयो 2 महीननि जे मुफ़ासिले ते रखियलु हुयो अल्लाह जे नबीअ फरमायो उते वरी हिकिड़े जिन चयो साईं मां खणी ईंदसि पर तव्हांजे उथण खां अॻु में याने टाइम लॻंदो पर अल्लाह जे वलीअ चयो साईं टाइम न लॻंदो तव्हां हुकुम त कयो मां करे ॾेखारियां थो इहो अल्लाह जे क़ुरान जो वाक़ियो बयान कयो तारीख़ वारा लिखनि था त हिकिड़ो अंग्रेज़ डॉक्टर हुयो जेको मुस्लमान थियो अमेरिका में या कंहिं मुल्क में उन इहो वाक़ियो पढ़ियो कंहिंखां ॿुधियो वरी क़ुरान मजीद में उहो वाक़ियो पढ़ियो त उहो जॾहिं मुस्लमान थियो ॿिए कंहिं मसलक सां वापसि वरी उहो थियो उन्हनि खां पुछा की ॿुधायो कि एतिरो जल्दी इहो तख़्त खणी कीअं आयो इन खे छा कयो हुन उहे हुया बदमज़ उन्हनि चई ॻाल्हि खे छॾे ॾे बसि अलाए क़ुरान में लिखियलु आहे तूं क़ुरान पढ़ियो हाणे उन्हनि डॉक्टर जे दिलि में ॻाल्हि हुई एॾो जल्दी एॾो वॾो तख़्त 2 महीननि जे मुफ़ासिले वारो कीअं खणी पहुतो हाणे उहो सोचींदो रहियो हुयो त हुननि यारनि सां गॾु वक़्तु हलंदो रहियो उहो डॉक्टर लिखे थो त हिकिड़े दफ़ा पाकिस्तान में असां आयासीं लाहौर में आयासीं जो असां पंहिंजी तबलीग जे हिसाब सां हिते जो रोड खां टरकासीं त दरगाह आई असांजी नज़र आई हिते माण्हू हुया तुंहिंजे दाता असांखे दरबार माण्हू नज़र आया मूं हुन खां पुछा कयो हे शिरक बिदअत में हिननि खे छॾे ॾे जे ॻाल्हि मुंहिंजी टारे छॾियो पर मूंखे हो जेको सालनि खां वॾी ॻाल्हि दिलि में हूंदी तख़्त एॾो जल्दी कीअं पहुतो सो मां बि सोचां थो वक़्तु कढंदे हिकिड़े दफ़ो मां दरगाह ते हलियो वियुसि दरगाह ते वञा माण्हुनि जा हुजूम लॻा पिया हे अल्लाह आशिक़ वेठा हुया उते मां वियुसि त हिकिड़ो मलंग बाबा वेठो हुयो हिकिड़ो माण्हू वेठो हुयो उन वटि वियुसि हुन खां हाल वाल कयुमि उन का ॻाल्हि चई उनखे मूं चयो त चांहि पीआरियो त हिकिड़ो ईअं पोइ उन मलंग उन दुरेश बाबा हीअं हथ ईअं कयो ऐं हिकिड़ो चांहि जो कोप मूंखे ॾिनई जॾहिं उन उहो कोप ॾिठो त हमरा बेहोश जॾहिं होश में आयो माण्हुनि पुछा कयो डॉक्टर साहब छा थियो चई ॾाढी अजीब ॻाल्हि आहे मुंहिंजो सालनि खां वठी जेको दिलि में सुवाल हुयो त इहो तो तख़्त महीननि वारो कीअं पहुतो अॼु मूंखे हिते जवाबु मिली वियो हे जेकी चांहि जो कोप आहे अमेरिका में मां पंहिंजे घर में मुंहिंजी घरवारी चांहि जे कोप इहो ॾींदी आहे जॾहिं चांहि मूं पीती त उहो ई ज़ाइक़ो जेकी मुंहिंजी घरवारी ठाहींदी आहे उहो कोप मूं हीअं जो पलकनि में अञा ॾिठो त मूंखे यकीन थियो त अल्लाह जे वलीअ खे अल्लाह पावर ॾींदो आहे
पलकन में पीण वारन के ॾेई छॾींदा आहिनि फकीर तू भी अकीदो रखे अल्लाह जे कुरान सेखारियो त वलियन के अल्लाह पावर ॾेई छॾियो आहे जे तुंहिंजी दिल में तमन्ना आहिनि तुंहिंजी दिल में आरज़ू आहिनि तूं मुश्किलात में आई अॼु अल्लाह जा वली तुंहिंजे लाइ हथ खणंदा हर ख़ैर कम अल्लाह ठाहे छॾींदो जानवारा खुदा जा प्यारा हज़ारे हटाए छॾनि था जे खणनि था उहे हथ फुरारे तनु कदर मटाए छॾनि था इंशाअल्लाह असां खणण वारा आहियूं इंशाअल्लाह निगाह करम थींदी हिते हुते मेलो पार थींदो अल्लाह करे इंशाअल्लाह असांखे पंहिंजे मुर्शिद हादी रहबर सां सच्ची मोहब्बत उल्फत नसीब फरमाए अल्लाह करे इंशाअल्लाह मुर्शिदन जी ऐं मदीने वारे साईं जी मोहब्बत में जियारे सदन जी मोहब्बत में मारे आखिरत में मदीने वारे साईं जो पालो नसीब फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चो सुभान अल्लाह मुर्शिदन जे बचड़न जा दीदार करे दिल ठरी आहे कि न ॾिसो न हिकिड़े पासे आ अमीने दिलबर साईं मुर्शिदन करीमन जी फ़कीरी जा अमीन ऐं ॿिए पासे आहे जानशीन दिलबर साईं मुर्शिदन करीमन अहिड़ा बचड़ा असांखे ॾेई छॾिया आहिनि जो दीदार करे दिल ठरी पवे थी हथ खणंदा इंशाअल्लाह तुंहिंजा जेके उमेदूं खणी आयो आई मक़सद खणी आयो आई इंशाअल्लाह उहे हिननि जे सदके अल्लाह ताला पूरा करे छॾींदो हिन वक़्तु तव्हां असांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि हींअर नूरानी ख़िताब जॾहिं असां दावत अर्ज़ रखंदासीं मुर्शिदन करीमन जे वॾे साहिबज़ादे पीरे तरीक़त ताबे शरीयत हज़रत क़िबला साईं साजन साईं करमी जन खे त पाण अचनि ऐं पंहिंजो नूरानी ख़िताब फरमाइनि तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं सुभान अल्लाह أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا بذكر الله تطمئن القلوب صدق الله مولانا العلي العظيم अज़ीज़ो दोस्तों मुझे कामिल मुर्शिद जे पिड़ में कुर्ब जा कदम खणी अचण वारो अल्लाह अवां जो अचण वेहण ॿुधण शर क़बूल मंज़ूर फरमाए असां हड़नी खे शर पंहिंजे मुर्शिद जे वंड मां वंड नसीब फरमाए अल्लाह करे शर असांजी वाद मदीने वरी पए अल्लाह शर असांखे मदीने वारे साईं जी कचहरीअ में पहुचाए हज जो महीनो साम्हूं अची पहुतो आहे हज जा काफ़िला वञी मके पाक पहुता आशिक़नि जा काफ़िला पंहिंजे यार जे तरफ़ रवां दवा आहिनि ऐं मोहब्बत वारनि जी दिलि महबूब जी मोहब्बत में तड़पी रही आहे दिलि चए थी त तव्हांखे अॼु उहा ॻाल्हि ॿुधायां जेका मुंहिंजे मुर्शिदनि सेखारी छा था चओ
अज हर जीव परेशान लगो पियो अमीर परेशान वजीर परेशान नंढो वॾो अड़ई परेशान पेट्रोल का चार्ज तो 215 फिलहाल तो हर एक जो साहब मुठ में अल्लाह करे तो जालिम लगा परेशान सब लगा पिया है और आज अचो तो तव्हांखे परेशानी जो इलाज ॿुधायां फकीरन दे तॾे ते फकीरन नारा वखरा डॉक्टर वटि वेंदे तो सुई हणंदई मेडिकल स्टोर ते वेंदे तो दवाऊं खाराईंदई गोरियूं सोरियूं जे सोनारे वटि वेंदे तो सोन वठणो पवंदई पैसा खाली खीसा खाली थींदा पर हिन दर ते ईंदे इंशाअल्लाह ताला दिल के मदीनो बनाए दिल के सुरूर वारो बनाए पवंदो जो फकीरन जा आस्थाना दिलन के इत्मीनान जो जरियो होता अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल कुलूब खबरदार ताजी दिल के सुकून न मिलंदो जेसी ताईं अल्लाह जो जिक्र न कंदा सुभान अल्लाह यकीन जानो अल्लाह जो जिक्र एड़ी शय आ जिंदे को बि टेक्स न आहे सुभान अल्लाह जो जिक्र एड़ी शय आ जेका अज भी सस्ती आ सुभान अल्लाह ये एड़ी दवा वा जेको खाए कदे न बीमार करे ये एड़ी दवा वा एड़ो वखर वा जेको वठे कदे न खुटाए सके जेको हिन वखर जो इस्तेमाल सोले नमूने करे वो कदे भी कंहिंजो मुहताज न थींदो जेको अल्लाह जो जिक्र करे सुभान अल्लाह ये नीय जिक्र वाला दी है पंज पाण के मस्तूदा दादा जब अल्लाह जेको अल्लाह जो नालो वठे तो दुनिया में इन जेड़ो को बि बादशाह ना पैसो रुपयो बि खीसे में न हुजे लोकड़ रुपयो बि खीसे में न हुजे पर जे यार जो अल्लाह तकरीर मुझे खत्म थी मां हिन शेर ते खत्म तो पे नौ शेर ट्रोनी साईं ठाया सुभान अल्लाह तो साजन प्यार पुराना साजन साज़िमाना तो साजन अटकी मरी को न अकादे भटकी सुभान अल्लाह ला रे बुआ तो सान लटकी चखी चाह संदिया चुटकी चखी चाह संदिया चुटकी दिल तो वट रूह बिकाना मुझा साजन साज़िमाना तू हुस्न सजो पे करवा तू ज़ाहिर तू तेरी पिरत पुजा मुझा साई साज़िमाना ओ मुझो दिल बर साईं जो कल्ब पुकारे फिरी पल पल तो खे पुकारे मन मोहड़ो यार दिखारे वनी पिरत जो पल रुपियारे मन मोहड़ो यार दिखारे मन पिरत जो पल रुपियारे तुझा आशिक हित बेगाना तुझा साजन साज़िमाना यार वक्त आयो थव ॾींहुं आया थव पंहिंजे रब जे यादि गिरे वा
फकीरो ये न थे जो ये ॾींहं बि अल्लाह जी याद खां गाफ़िल हलिया वञनि को अरमान करी को अफ़सोस करी जेमल इज़राइल जा हथ अचे गिचीअ में पवनई पोइ उन महिल मुंहिंजे मुर्शिद जा मिठड़ा लफ़्ज़ याद अचनई पोइ चवी हाय अल्लाह मुंहिंजो दिल भर सचो हुयो मुंहिंजे मुर्शिद जा मिठड़ा बोल सचा हुया अॼु वक़्तु अथव हिननि मिंटनि ॾींहनि खे अल्लाह जे ज़िक्र सां आबाद करे ॾेखारियो वक़्तु अथव अल्लाह जो ज़िक्र वॼाए करे ॾेखारियो को बि मिंट को बि लम्हो अल्लाह जी याद मां गाफ़िल न हुजे उथंदे वेहंदे चओ अल्लाह गुरबत अची वई मिस्कीनी अची वई अफलास अची वियो महांगाई अची वई छा थी वञे पर याद रखो जेको रब जो साथी थी वेंदो आहे रब उनखे कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो आहे छा खे वञी छो तूं ॿेली ॿियनि जो थिए करीम जी जग जो वाली जो को सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह रसी तकरीर त मुंहिंजे शेर ते ख़त्म थी वई पर दिल जी कुझु ॻाल्हाए तुंहिंजे नाम बिना ॿियो नथो नाम वणे तुंहिंजी मोहबत में मिठाण मणे तुझे नाम मुझे मुर्शिद जी सफेद दाढ़ी अचे थी पर अॼु ॾींहं ताईं जॾहिं बि महफ़िल में वेहंदा आहिनि जॾहिं बि अल्लाह जे मोहबत जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि मुंहिंजे मुर्शिद जूं अखियूं ईअं वहंदियूं आहिनि जीअं सावणीअ जो मींहुं वसंदो आहे या मोहब्बत ये नसीब न थी थे कुछ त इन्हनि खे अंदर में आयो आहे कुछ त मोहब्बत वा कुछ त अंदर में यार जी तवार वा फकीर जे इहा मोहब्बत मिली वई खुदा जी इज्जत जो कसम भई जहान मोचारा थी वो तुंहिंजे नाम बिना ॿियो नथो नाम वणे तुंहिंजे मोहब्बत में मिठाण मणे तुझे नाम बिना ओ तुझी मोहब्बत मन में आहे मिठल तुझे कदमन में हुजा शाल कुटल ओ तुझी मोहब्बत मन में आहे मिठी तुझे कदमन में हुजा शाल कठी ओ बनी बानो थी मां आया असुल खां वठी तुझे मुल्हत खरीद आया किधल गुणे तुझे नाम बिना ॿियो नथो नाम वणे तुंहिंजी मोहबत में को मिठाण मणे तुंहिंजी मोहबत ओ तुझी मोहब्बत मन में आहे मुदा तुझे सिकत सीने मंझ आहे सदा थिया तोखां जानी जुदा ओ हिकड़ी तलब तुझी दी पई दाद तणे तुझे नाम बिना तू
तुझी मोहब्बत मन में आए मिठल तुझे कुर्बन जा आयन के कुठल ओ तुझे फिराकन जा आयन के फटल ओ जड़ी तेड़ी यार आया मां आवाजे कुणे तुझे नाम आज वक्त थो पंहिंजे रब सां दिल लायो अॼु वक्त थो पंहिंजे मालिक जे ज़िक्र सां दिल खे आबाद कयो हेॾा होॾा जूं पचरूं हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं छॾे हिकिड़े रब सां दिल रखो हिकिड़े मालिक सां दिल रखो जंहिंजो रब थी वियो तंहिंजो सभु थी वियो बिला ताखीर मुझे मुर्शिद जो शेर बचो शेर दिलबर साहिब दादा अबू हाशिम मोहम्मद मिर्चन जिक्र कयो सही थोड़ा सा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु وأشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين آمنوا وعملوا الصالحات أولئك هم خير البرية صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما وليا محمد صلى اللهم صل على سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا ومنعمنا ومقوانا وملجانا حبيبنا ونبينا ونور قلوبنا سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين प्यारा दोस्तों बुजुर्गों और भाइयों अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जान इतनी मुबारक आयत है फकीर तमाम भलारन जादो तिलावत कई जैमें अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात बेशक उहे माण्हू जेकी ईमान आणे ऐं अमल सालिह कंदा आहिनि छा कंदा आहिनि अमल सालिह उलाइक हुम खैरुल बरिया कुरान तो फरमाए त मखलूक में सभिनी खां भले में भला माण्हू इहे आहिनि सुभान अल्लाह असां भलो कंहिंखे सम्झंदा आहियूं भलाई असांजे लाइ तरजीहात मुख़्तलिफ़ आहिनि असांजी नज़र में भलाई चङाई अलाए कहिड़ी शइ आहे पर कुरान तो फरमाए तव्हां में भला उहे आहिनि बहितरीन उहे आहिनि जेकी मोमिन हुजनि ऐं अमलन सालिहन करण वारा हुजनि ॻाल्हि सम्झो था सम्झो
इन मुबारक आयत के तफसीर में बुजुर्गन फरमायो है कि अमलन सालिहन मां मुराद इहा आहे त माण्हू तसलसुल सां अमल कंदो रहे। ईअं न त ॿ टे ॾींहं शौक़ु चढ़े दिमाग़ पढ़ण जो दीन ते अमल करण जो, ॿ टे ॾींहं चाह जा पोइ किनारा वाह जा, ईअं न, बल्कि मुसलसल अमल कंदो रहे, मुसलसल अमाल सालिहा सां जुड़ियल हुजे। इनके अल्लाह ताला मखलूक में सभिनी खां भलो बणाए छॾींदो आहे। हालांकि खैरुल बरिया लक़ब मुझे दिलबर नबी मिठे मोहम्मद मुस्तफा करीम जो आहे, त मखलूक में सभिनी खां भलो आहे त तुंहिंजो मुंहिंजो दिलबर नबी आहे। वरी जो सुभान अल्लाह। हिकिड़े ॾियारे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुया। साईं फरमायो हींअर तव्हांजी मजलिस में अनकरीब मखलूक में सब खां भलो माण्हू अचण वारो आहे। थोड़ी देर में माण्हू अचण वारो आहे। साहबी चवंदा असां वेठा हुयासीं त साम्हूं हैदर करार मौला अली साहिब ऐं फरमायो इहो सभिनी खां भलो आहे। पोइ साहबा किराम में मशहूर थी वियो इहो लक़ब साईं जे लाइ। पोइ जॾहिं बि हज़रत हैदर करार ईंदा हुया, क़ुरान मजीद जी आयत तॾहिं नाज़िल थी, उन ई वक़्त ई आयत नाज़िल थी इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात उलाइका हुम खैरुल बरिया। जॾहिं इहा आयत नाज़िल थी, पोइ जॾहिं बि अली ईंदो हुयो त साहबी चवंदा जा खैरुल बरिया, जा खैरुल बरिया। मखलूक में सब खां भलो माण्हू अली थी वियो आहे। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त साईं खे या रसूल अल्लाह तव्हां खैरुल बरिया आहियो, मखलूक में सब खां भला आहियो। साईं फरमायो पर मुखां अॻ में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम सब खां भलो हुयो। सुभान अल्लाह। मुखां अॻ में हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम, इब्राहीम खलीलुल्लाह सब खां भलो हुयो। हाणे इन्हनि सभिनी हदीसुनि खे गॾाए तंहिंजी हयातीअ खे ॾिठो वञे त हिकिड़ी शइ सभिनी में मुशारिक ऐं मुमासिल नज़र अचे थी, उहा आहे त इन्हनि सभिनी जन खे खैरुल बरिया जो लक़ब मिलियो। ऐं क़ुर तो फरमाए त खैरुल बरिया बणिजो, मखलूक में भला बणिजो। इन मां मुराद आहे त तव्हां सालिह अमल करण वारा बणिजी वञो। मुसलसल अमल सालिह कयो, तसलसल सां, इस्तिकामत सां, हमेशगी सां। ॿ टे ॾींहं अमल करे तहज्जुद पढ़ो, वरी छॾे ॾियो, वरी ज़िक्र कयो, वरी छॾे ॾियो। ॾाढी ॿ टे ॾींहं सुन्नत ते हुजे पोइ वरी कटाए छॾियो, या मजलिस सोबत औलिया किराम जी हे पगड़ा कयो, वरी ॿ टे महीननि खां पोइ छॾे ॾियो। हिकिड़े महीने अचो, वरी ॿिए महीने न अचो। ॻाल्हियूं दिलि सां लॻनि थियूं न। अल्लाह जो क़ुर तो फरमाए त ख़ैर जा कम तव्हां मुसलसल कंदा रहो, तव्हांखे अल्लाह मखलूक में सब खां ख़ैर वारो बणाए छॾींदो। छाजे लाइ? जो नेकी जो अमल पाने खे इज़त वारो बणाईंदो आहे। पैसो, दौलत, शोहरत, कुर्सी, नामवरी, उहिदो माण्हू खे इज़त न ॾींदो आहे। इहा इज़त माण्हू सम्झो त कुर्सी ते वेठो आहियां, मुंहिंजी इज़त आहे। इहा तुंहिंजी इज़त न आहे, इहा कुर्सी जी इज़त आहे, इहा मनसब जी इज़त आहे, इहा पैसे जी इज़त आहे। जेको माण्हू पैसो ॾिसी इज़त कनि था, कुर्सी ॾिसी इज़त कनि था, वज़ारत, मुशारत ऐं नामवरी ॾिसी इज़त कनि था, इहा तुंहिंजी इज़त न आहे। तुंहिंजी इज़त, तुंहिंजो मक़ाम, तुंहिंजो मर्तबो उहो आहे जेको तूं मुआशरे में पंहिंजे अमलनि सालिहनि जे ज़रिए पैदा कयो आहे। वरी जो सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो था कोन सम्झो? असुल मनसब, असुल तुंहिंजी ज़ात जी इज़त इहा आहे, तुंहिंजो मनसब इहो आहे जेको अल्लाह तोखे अमलनि सालिहनि जे ज़रिए अता फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। तूं भली वॾे मनसब ते हुजी, वॾी कुर्सी ते हुजी, पर जे गारियूं रही, गारियूं ॾियण वारो आहीं, जेकॾहिं तूं बद अख़लाक आहीं, तुंहिंजे अंदरि सुहिणा अख़लाक न आहिनि, तुंहिंजे अंदरि माण्हुनि जी ख़ैर ख़्वाही वारो जज़्बो न आहे, कंहिंजी मदद नथो करी, कंहिंसां भलाई नथो करी, कंहिंसां ख़ैर जो कमु नथो करी, त माण्हुनि में भली तूं वॾी कुर्सी ते वेठो हुजे, वॾे मनसब ते वेठो हुजे, पर दिलि में इज़त न हूंदी, दिलि में तुंहिंजे लाइ प्यार न हूंदो।
हाणे हींअर पाकिस्तान जे वॾे में वॾे उहिदे ते वेठो आहे शहबाज शरीफ़। हेतिरी वॾी मस्जिद भरी पई आहे थी ॿुधायो कंहिंजे दिलि में हुनजे लाइ प्यार आहे? हर को पियो थो पिटे वरी जो सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? सुभान अल्लाह। पुट तव्हांजे चाहियो था त मुआशिरे में माण्हू तव्हांखे ॾिसी ख़ुशि थियनि, वेठो हुजे हुनजो मुंहुं ॾिसां, हुनजी कचहरी ॿुधां, हुनजी ॻाल्हि ॿुधां। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो अचनि त असांखे दिलि चवंदी गली बदिलाए ॿियो रस्तो मिले त हेॾा निकिरी वञनि। आओ न, हुजे भली पंहिंजो वेझो अज़ीज़ हुजे, रिश्तेदार हुजे, पर हुनजे अंदरि बद अखलाक़ी आहे, बदगोई जी आदत आहे, बदज़बानी जी आदत आहे, दिलियूं तोड़ण जी आदत आहे। ऐं उहो माण्हू गारियूं ॾिए थो, दिलियूं ॾुखाए थो, ताना ऐं मेहणा ॾिए थो, ऐं चथर करे थो, टोक ऐं ठठोल करे थो। दिलि न चवंदी हुन सां वेहण जी, दिलि न चवंदी हुनजी कचहरी में वेहण जे लाइ। ॻाल्हि सही थो कयां? सुभान अल्लाह। पर हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजी सोबत में वियो तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधाए, चङी ॻाल्हि ॿुधाए, तव्हांजा ॾुख सूर ॿुधे, तव्हांजी मददगार थिए, तव्हांजो ख़ैर ख़्वाह थिए, दिलि चवंदी यार वरी वरी इन जी सोबत में वञी रहे। असां सभिनी जी दिलि चाहे थी दिलि पर साईं असांजी दिलि चाहे थी पंहिंजे मुर्शिद जो दीदार कयूं। छाजे लाइ? अब्बे खां वधीक प्यार मुर्शिद सां आहे, माइटनि खां वधीक प्यार मुर्शिद आहे। छो त उन वटां असांखे ख़ैर नसीब थियो आहे, उन वटां असांखे भलाई नसीब थी आहे। क़ुर तो फरमाए भला उहे न आहिनि जेके दुनिया चाहण वारा आहिनि, दुनियादारी वारा आहिनि। ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु। मदीने वारो साईं तो फरमाए जेके क़ुर पढ़नि पढ़ाइनि था अल्लाह वटि सभिनी खां भले में भला माण्हू थी विया। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अमलन सालिहन सां दिलि लायो, अमलन सालिहन सां मोहब्बत रखो। ॾिसो त अल्लाह तव्हांजे दीन दुनिया खे कीअं थो वॾे छॾे। सल्लल्लाहु अलैहि माण्हुनि में कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जेके माण्हू आम इंसान न आहिनि बल्कि अहलुल्लाह आहिनि, अल्लाह वारा आहिनि। सुभान अल्लाह। माण्हुनि में कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जेके अहलुल्लाह आहिनि, अल्लाह वारा आहिनि, रब जा ख़ास बाना आहिनि, अल्लाह जा प्यारा बाना आहिनि। या रसूल अल्लाह मन हुम। साहबा कराम अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब उहे केर माण्हू आहिनि, उहे कहिड़ा माण्हू आहिनि, कहिड़ियूं ख़सलतुनि वारा, कहिड़ियूं आदतुनि वारा, कहिड़ियूं ख़ुसूसियतुनि वारा आहिनि जिन खे अल्लाह पंहिंजो अहल सॼो आहे, पंहिंजो वली सॼो आहे, पंहिंजो सॼो आहे। ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? सुभान अल्लाह। अमलन सालिह जी चस लॻी वञे न, आदत थी वञे, हिकिड़ो दफ़ो अमल करण सां नतीजा कोन निकिरंदा आहिनि। अवा तव्हां अल्लाह हिफ़ाज़त करे, अल्लाह हिफ़ाज़त करे। कंहिं माण्हू खे का बीमारी लॻे त उनजो इलाज थींदो आहे। बीमारी चवंदा आहिनि त ईंदी घोड़े जी स्पीड सां आहे, वेंदी कुंअर अहिड़ा है न, आहिस्ते आहिस्ते वेंदी आहे। पोइ हुनजो इलाज थींदो आहे, हिकिड़ी टिकी खाईंदो, वरी ॿी टिकी खाईंदो, हिकिड़ी सुई लॻाईंदो, वरी ॿी सुई लॻाईंदो, तव्हांजो हुनजो असरु थींदो, इलाज जो माण्हू शिफ़ायात थींदो आहे। हिकिड़े दफ़े सां पोइ वॾो मर्ज़ लॻी वञे, दिलि जो मरीज़ आहे, हिकिड़ी टिकी खाईंदो त हुनखे इलाज, हुनजो फ़ाइदो न थींदो। दिलि जे इलाज जे लाइ हुनखे मुसलसल हिकिड़ो शयुनि जा कोर्स करणो पवंदो। टीबी जो
मरीज आ, पेट जे सूर जो मरीज आ, माथे जो मरीज आ, जिगर जो मरीज आ, उनके मुसलसल डॉक्टर सां राब्तो करणो पवंदो, मुसलसल इलाज कराइणो पवंदो, तॾहिं उन जो इलाज थींदो आहे। गुनाहनि जी बीमारी, गुनाहनि जो मर्ज़ इंसान जे नफ्स खे, रूह खे ख़त्म करे छॾींदो आहे। हिकिड़ो दफ़ो नेकी करण सां फ़ाइदो न थींदो, उनखे मुसलसल अल्लाह ऐं उन जे रसूल जी ताबेदारी करणी पवंदी आहे। ॻाल्हि सम्झ में आई या कोन आई? सुभान अल्लाह। नेकी करे अल्लाह जो हबीब तो फरमाए हुम अहलुल्लाह, ये अल्लाह हमारा है। केर है? साईं के अर्ज़ के बिया रसूल अल्लाह वो केर है? साईं फरमाए हुम अहलुल कुरान अहलुल्लाह व खासतहु, ओए माण्हू जेके अल्लाह जो कुरान पढ़ंदा आहिनि, कुरान ते अमल कंदा आहिनि, अल्लाह ते हलनि, इन्हनि खां भला अल्लाह जी मोहब्बत वारा, अल्लाह वारा, विलायत वारा ॿिया के आहिनि ई कोन। और साजो सुभान अल्लाह। कुरान पढ़े लेकिन देखिए हिकिड़ो अमल आहे कुरान पढ़णु। असां कुरान पढ़ूं था, हिकिड़े ॾींहुं वरी जारे में रखे चई ॻाल्हि, वरी धूड़ ॼमी वेंदी, वरी उनखे कपिड़ो हणंदासीं। असांजे ख़ुसूसन सिंध में त हाणे वरी ॻोठनि में घरनि में नंढड़ा हिंदोरा ठाहींदा, उन में कुरान रखंदा। जीअं हिंदू थी मूर्तियुनि जी पूॼा कंदा है, वरी हिंदेर खे लोॾींदा, छा कुरान नंढो थो करे। ॾिठा अथव न कुरान आयो आहे त उनखे पढ़ो न। मदीने वारो साईं थो फरमाए हिकिड़ा माण्हू दुआऊं घुरनि अल्लाह खां, मौला हीअ मुसीबत तार, हे दुख तार, हे दर्द ला। हिकिड़ो कुरान पढ़ण वारो आहे, ॾींहुं राति अल्लाह जे कुरान जी तिलावत करण वारो आहे, अल्लाह हुनखे घुरण वारे खे मर्ज़ी वारो आहे ॾे न ॾे। बाक़ी हे जेको कुरान पढ़ण वारो आहे अमल साले थो करे पियो, नेकी में अॻु भरो लॻो वेठो आहे। मदीने वारो साईं थो फरमाए बिना घुरण जे अल्लाह वञो हर ई ज़रूरतूं पूरियूं करे छॾींदो। घुरे न, सुवाल न करे, चवे न, मुंहिंजा करे चलो वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। के नेकीअ जी चस लॻंदी आहे, के माण्हू खे नेकीअ जी चस लॻंदी आहे। मां किताबुनि में पढ़ंदो हुयुसि, पढ़ंदा पिया आहियूं अञा ताईं त बुज़ुर्ग साईं हिकिड़ी नमाज़ पढ़ंदा हुया। मुंहिंजा पीर महबूब सुभानी 40 सालनि ताईं फजर जी नमाज़ हज़रत सैयदना बाज़ बुस्तामी हिकिड़ी रात में जो मुराक़बे में वेंदा हुया त सॼी रात अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारे छॾींदा हुया। मुंहिंजा कहिड़ा जो अहिड़ो चस अथनि, मां ॾिसंदो आहियां असां निंड करे उथंदा आहियूं, साईं लिखंदा आहिनि बेटा असां हिकिड़ी निंड करे उथूं, वरी ॿी निंड करे उथूं, वरी टी निंड करे उथूं, ॾिसो साईं लिखण में मसरूफ़ आहे। करे ईंदा आहिनि, वरी लिखण में शुरू थींदा आहिनि। सॼी राति गुज़री वञे, सॼो ॾींहुं गुज़री वञे, वो जो लिखण जी दीन जे तबलीग जी कलम जे ज़रिए चस लॻल आहे त उहा आदत ख़त्म न थींदी आहे, अमल कंदो रहे। अल्लाह जो कुरान तो फरमाए हुम खैरुल बरिया, वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। लेकिन ये कयो न तव्हांखे चस लॻी वञे, आदत थी वञे, आदत। हिकिड़ो माण्हू आहे जेको बेनिमाज़ी आहे, पर हिकिड़ो माण्हू निमाज़ी आहे। मां ॾिसंदो आहियां निमाज़ी माण्हू जेॾी महिल निमाज़ जो वक़्तु थींदो न त हर शइ विसरी वेंदी आहे। उहो सुना मदीने वारा साईं लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अज़ान ॿुधंदा हुया त मदीने वारे साईं जे चेहरे में तगय्युर अची वेंदो हुयो, ईअं महसूस थींदो ॼण असांखे सुञाणनि ई नथा। निमाज़ी माण्हू भली सुतो पियो हुजे, फजर जो टाइम थे फौरन अखि खुली वेंदी त मुंहिंजे चओ सुभान अल्लाह। बेशक तो जो यो हिकिड़ो अमल अल्लाह खे अहिड़ो वणंदो आहे जो हर अमल जे बदिले अल्लाह तुंहिंजी इज़तुनि खे वधाईंदो। हर रकात जे
जे बदले हर नेकी जे बदले हर खैर जे कम जे बदले तोखे कहीं महसूस थे या न थे अल्लाह पंहिंजे तरफ़ां तुंहिंजे मथां इनामनि जी बरसात करे त ॾिस अमल तो क्या करे त ॾिस हज़रत सैयदना सअद बिन नाजिया रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी रसूला मदीने वाले साईं वटि आयो ईमान कोन्हा तो मुसलमान थियण जे लाइ तवज्जो मुड़िया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो सल्लल्लाहु मुसलमान थियण जे लाइ महबूब करीम जी खिदमत में आयो हां या रसूलल्लाह ईमान जो आया ना बाबा के चयो त के ना पांजी दिल में शौक पैदा थियो त तवा जे दर्द पे छा सुभान अल्लाह के जोर दे के जी जबरदस्ती दे या मुते को मुबल्लिग न को तो बस तू नालो बुधो तो हली आयो तो सुभान अल्लाह ये तो जो कंपनी तबलीग जो पैगाम पहुंचंदो वक्त लगंदो हो को मुसलमान थींदा होया या जिहाद थींदो हुयो पोइ में कैदी बणिजींदा हुया पोइ मुसलमान थींदा हुया पोइ इश्क नबी जागंदो हुयो अमल सालिहन में मशगूल थींदा हुया हज़रत साहब में आया जे ताईं नबी जो पैगाम पहुतो ऐं फौरन साईं जी दरबार में आयो सुभान अल्लाह कलमो पढ़ी ईमान आंदई हिकड़े ॾियारे मदीने वाले साईं खे तो चवे या रसूल अल्लाह मुंहिंजा महबूब जन ईमान आंदो पोइ जेकॾहिं कुफ्र में उन अमल सालिह कया कुफ्र की हालत में बेईमानी की हालत में जेके चंगा अमल कया ईमान आने का बाद में अल्लाह अच्छा उन्हनि नेकन जो अजर अता फरमाईंदो ने फरमायो दासा सा तो केड़ा अमल साले कया होया जो पुछी दो केड़ी ने क्यों कयो हुई केड़ा खैर जा कम कया हुई हजरत ससा रज़ी अल्लाह ताला नो दुआ करे या रसूल अल्लाह ओ मुझा दिल पर नबी को कोने की जो कम न होयो इकड़े दिहाड़े मुझा उठ गुम थी गया जंगल में विस पंहिंजे घर खां ॿारनि खे चाढ़ण जे लाइ उठ मुंहिंजा गुम थी विया उन्हनि उठनि खे ॻोल्हींदो तलाश कंदो मुंहिंजा पेर खणंदो हिकिड़ी चांहि जे पोतुसि त आबादी हुई झुपड़ी हुई उनजे पासे में ॾिठुमि त मुंहिंजा ॿई उठ बीठा पिया वण सां ॿधा पिया आहिनि हिकिड़ो पुराणो माण्हू आहे जेको पंहिंजे घर जो कमकार पियो करे मुंहिंजो अबा हे मुंहिंजा उठ आहिनि उन माण्हू चयो त तुंहिंजा उठ आहिनि त भली उठ खणी वञे चरंदा आया हुया मूं हिननि खे खणी ॿधी छॾियो अमानत जे तौर ते बेईमान माण्हू कोन हुया इन ज़माने में जे कहिड़ी न ईद उल अज़हा जी बकरी छोड़ी अचे त घर में ॿधी छॾींदा ॾिठा अथव न बेशक ॿियो त चयो गाॾी तां वेंदा हुया टूटी कार हिकिड़ी वीडियो सीसीटीवी ॾेखारनि कराची में वो टूटी कार ते था अचनि पियो उन मां बकरी हमरा ॾियूं था गाॾी में वीडियो खयो था वञनि अल्लाह बर्बाद करे न कुबे कुल इंसाननि खे जेके मुसलमाननि जे गुज़ा जे कुर्बानी जे जानवरनि जे छुरी नथा या त काफ़रनि में बि इहा आदत कोन हूंदी हुई जो कुर्बानी जे जानवरनि खे हथ न लाहींदा हुया अल्लाहु अकबर कबीरा हज़रत सासा तो चवे साईं तुंहिंजा उठ चरंदा आया हुया ॿधी छॾिया खणी वञ वापसि पंहिंजा घर मां औरत जो आवाज़ पियो अचे मुंहिंजो छा माजरा आहे चई त मुंहिंजी घरवारी हमल सां हुई अॼु ॿार जे ॼमण जो टाइम आहे आवाज़ हुन जा था अचनि पिया चई मां बि इंतज़ारु करणु लॻुसि मूंखे खाराई खजूर खाराई पाणी पीआरी महिमान नवाज़ी कई वेठो हुयुसि पुछा थी मां सभा छा ॼमंदो छा इरादो अथई चई पुट ॼमंदो त सरदारी जे लाइक़ु थींदो पुट ॼमंदो त इज़त बढ़ंदो पुट ॼमंदो त मुंहिंजे लाइ शोहरत जो सबबु थींदो पर जे न्याणी ॼाई धीउ ॼाई या खट खोटी अथमि हुनखे जहिड़े ई पूरे चढ़ींदुसि मूं पुछा थी मां सभा न्याणी खे छो पूरींदे जी को न्याणो अचे मूंखां धीउ जो हथ वठण जे लाइ मां वरी हुन जे साम्हूं झुकां इहा ॻाल्हि मुंहिंजी खैरत बर्दाश्त नथी करे खट खोटे वेठो आहियां धीउ ॼमंदी त हिनखे पूरे छॾींदुसि अल्लाहु अकबर सैयदना सासा तो फरमाया मां ख़ामोश थी वियुसि इंतज़ार करणु लॻुसि हेॾां औरत आई बानी आई हथ में ॿार हुयुसि हुन पुराणे खे चई तुंहिंजे घर में धीउ
जाइया हजरत सासा तो फरमाए माता को परेशान थे सन्याणी के मुझे सामू दफन कर दो पूछा कि मां सोवला खुदाए तन्याणी के दफन करने या पाली ने चवण लगो तो मुझे गैरत गवारा नथी करे थी के किए पालिया मुझे अंगण ते थी उखे दे मुखे गाल नथी बने बस ने के पूरिया तो दफन तो गया हजरत सासा जो त मुझे मास ये उठ कई जे के भुलजी तो हटाया है से तुझे हवाले कर या तुझी थी मुझे हवाले कर मारी इसने उन माण्हू खे जो ज़ालिम हुयो दिल जो सख्त हुयो चवण लॻो इहो उठ न इहो जे पुठ ते चढ़ी आंदो न वधीक भलो उठ हुयो जे इहो जेको उठ काए आयो इहो बि मुंहिंजे हवाले कर मुंहिंजे मां ॾिनो मां मुंहिंजे हवाले कर हाय हाय धी मूंखे ॾिनी मुंहिंजे मां तो इहो तुंहिंजे नौकर खे मोकिली मूंसां गॾु बसि मूंखे पंहिंजे घर ताईं उठ ते छॾे अचे पोइ उठ तुंहिंजो वापसि सुकाए तोखे छॾे आयो अर्ज़ करे या रसूल अल्लाह पोइ न्याणी खे पालण लॻुसि परवरिश करण लॻुसि उहा न्याणी थोरी वॾी थी हथ पेर हण जहिड़ी थी पंध करण जहिड़ी थी पोइ टोड़ीअ जे मूंखे भाकुर पाईंदी हुई मुंहिंजी ॾाढ़ीअ सां खेॾंदी हुई या रसूल अल्लाह मूंखे सिक मां चुमियूं ॾींदी हुई उन न्याणी जो इहो प्यार मूंखे अहिड़ो वणियो जो दिल में तमन्ना कयमि अल्लाह त अर्ब में का न्याणी मरण कोन ॾींदुसि जेका न्याणी बाहे उनखे मां सासा पाण पंहिंजे घर में पालींदुसि लगी वही एरो मुझे मज़ो अचण लॻो जो जिते ख़बर पवंदी हुई त कंहिंजे घर में थी जाइया हुनखे दफ़न करण चाहे थो मारण चाहे थो मां हली वेंदुसि टे उठ ॾेई पोइ न्याणी पंहिंजे घर में वठी सुभान अल्लाह इन जो इहा ॻाल्हि थी त मदीने वारे जे अखियुनि में रुक अची विया पोछा के न्याणी जो या रसूल अल्लाह वो न्याणी वठी तो सुनन के पानी तो सुनन की परवरिश कर हिकड़ी न बल दहन सोन 360 न्याणी वर बंजो खड़ी पंहिंजे अंगण ते पाली हो या रसूल अल्लाह उनकी तरबियत कयम उनकी परवरिश कयम उनकी पालना कयम उनके सिक भरिया सबक सेखारियम या रसूल अल्लाह उनके परणायम वरन खे ॾिनम 360 न्याणियूं पालियम या रसूल अल्लाह इहो अमल अल्लाह वटि क़बूल पियो सासा ई हई त नेकी हुई जंहिंजी ईमान वारो न हुयो वञे पर नेकी जी चस जो लगी आदत जो लगी त उन आदत जे करे अल्लाह ताला घर वेठे ईमान वारो बनायो सुभान अल्लाह असां ताईं त पैगाम पहुची चुको आहे असां ताईं त अल्लाह जे क़ुरान जो फरमान पहुची चुको आहे ओ मिठा पंहिंजे अंदर ईमान जी आदत पैदा कर अमलन सालिहन जी रविश पैदा कर पंहिंजे अंदर अल्लाह के राज़ी करण जो जज्बो पैदा कर अल्लाह जे लाइ सिकई उकीर पैदा कर मदीने वारो साईं जो फरमाए मन अहब्ब लिका अल्लाह अहब्ब अल्लाह लिकाहु चाहिदो मां इन बाने सां मुलाकात कयां ना त खोड़ बनाए मखलूक सही अल्लाह दिया ओ खुश नसीब जेके अल्लाह पाण चाहण वारो सुभान अल्लाह चाहत रब जी तॾहिं थी जॾहिं तुंहिंजे दिल में चाहत पैदा थी समझो था को था समझो सुभान अल्लाह
जो खबर अमल साले कबो रे कोन कबो ये ना अमल करनो है ना अमलन जी आदत पैदा करे थलो अमल ना है करो अमल कर माना हिलोरी कयो सी खैरात कई सी नमाज पढ़ी सी तहज्जुद पढ़ियो सी जिक्र कयो सी आया सी मजलिस में बैठा सी सुभान अल्लाह चई सी वरी हलिया विया सी न अमलन जी आदत पैदा कयो जेके फर्जी अमल है उहे त करना है कि नमाज है रोज़ो रमजान जो है अबे अम्मा की खिदमत है अल्लाह जा अहकाम है फर्ज है उहे त करना है पर का एड़ी नेकी पाजी आदत बनायो जेका तवा जी मरण घड़ी ताई तवा मां न निकरे तवा जे अंदर मां वो आदत न निकरे का एकड़ी नेकी दिसो तवा के केड़ी से बणे थी उन में खैर जो कम कंदा रहो के अल्लाह जे जिक्र जी आदत सुभान अल्लाह के दुरूद की आदत पे जीवने के अंदर इस्तिगफार की आदत पे जीवने के सालिह की संगत वणदी आ के अल्लाह की सोहबत वणदी आ के अल्लाह वारन की सोहबत वणदी आ के मदीने वाले साईं की नात वणदी आ उन शयुन के पनी आदत बनायो याद रखो नबी साईं तो फरमाए त इन्नमल अमालु बिल खवाती खात्मे में आहे तमाम मरंदो जे अमल सां जुड़ियल हूंदो क़यामत जे ॾियारे तव्हां सां उन हिसाब सां हिसाब किताब वरतो वेंदो ओ मिठा जे तुंहिंजे अंदर अल्लाह जे ज़िक्र जी आदत आहे तुंहिंजे अंदर मदीने वारे साईं जे सलात पढ़ण जी आदत आहे मौत ईंदो त मरण जे वक़्त में बि इहा शइ यादि हूंदी सुभान अल्लाह समझो था ले खुदा समझो मुझी दादी साईं मुर्शिदन जी अम्मा असा सबनी जी अम्मा थी मोसना सजी जिंदगी अल्लाह अल्लाह कंदी ओ असा सुता पे अल्लाह जी नंढा हुया सी तरे को दिसंदा हुया सी अम्मा साईं उठी रात जो तहज्जुद पढ़दी सुभान अल्लाह जिंदगी में कदे अम्मा के तहज्जुद कज़ा थी दे न वडे आवाज घर जे अंगण ते खट रखराईंदी हुई पछाड़ी वक्त में बाबा साईं ने पांजे घर में अची रहा आयो या बाहर होया पर साईं ने पांजे घर में अम्मा के रहा आयो पछाड़ी जड़े वफात जो वक्त जो है आज अम्मा तीजा से गड हुयो बैठा हुआ सी वडे आवाज अल्लाह जो जिक्र कई अल्लाह 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 कदे परवासी सुभान अल्लाह दिलबराबाद में चढ़वारो वो जो सिक अल्लाह जे जिक्र जी हुई त मौत जो वक्त आयो उन वक्त में अल्लाह जो जिक्र कर सुभान अल्लाह नंढे मोहम्मद खान जो फकीर हुयो फकीर मुबारक नालो हुयस पंजाबी हो तो नेक साल मानो हुयो किबला मुर्शिदन सां वडी मोहब्बत होंदी हुयस तमाम घणी मोहब्बत हुयस तमाम घणी सिक हुयस वो फकीर ॾिठा पर एड़ी मोहब्बत इन फकीर जड़ी के वट कोन हुई वो एक्सीडेंट थी उस बेचारे जो सेरी हैदराबाद टन मोहम्मद खान के विच में सेरी अचे तो ते एक्सीडेंट जो मोटरसाइकिल ते हुयो धक लगस त मानू डॉक्टर ने पे खई वे चीज डॉक्टर ने न वठी ना मुके मुर्शिद दिलबर साईं ने वठी दिलबर साईं चो जो सिक दिलबर साईं जे वैसे तो उन मतलब याद दिलबर साईं जाए सुभान अल्लाह दिलबर साईं चवंदे आखिर में चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह दम परवास सुभान अल्लाह जे शेरी सिक होजे न मरण जे वक्त में पूरा शे याद ईंदी है अले मु फकीर जी गाल समझो ता उठंदे वेंदे हलंदे चलंदे बस यार जी तमाम मुझे ये जे मुझे मुर्शिद दिल पर सही फरमाएगा जो सुभान अल्लाह ते तो यो सुख सिक मां तू कतरी पई पार पिरिया सा पतड़ी यो सुख सिक मां तू कतरी या रात वनी थी विहारी ओ तू चरको चोर सियारी ना वे उमलिया निगरानी ना वे उमलिया निगरानी कर हिम्मत जा सखस
सूरज है छॾगी सर ऐं रिफ़लतरी छॾगी सर ऐं रिफ़लतरी इहो सुट सिकमा तूं कतड़ी इहो सुट सिकमा तूं कतड़ी मुझा जानी जो वक्त हलियो वियो ओ दाढ़ी में अछो वार अची वियो कलर कंदे त कारो थिए न थियो कारो कोन थी वे जेको वक्त वयो ना मोटे रख चरके सा जिंद जोटे चरके में मुराद अल्लाह दी मोहब्बत है ओ वयो वक्त वयो ना मोटे रख चरके जिंद जोटे सुट सफरो मोर न मोटे सुट सफरो मोर न मोटे मन दिल बरसाई की मतड़ी मन मुर्शिद जी तू मतड़ी पई पार पिरिया सा पतड़ी पई पार पिरिया सा पतड़ी यो सुट सिकमा तो कतड़ी में इल्म तुल न को ढंगुआ नथी आदत पवे नथी सिक लगे दिल में अल्लाह जो जिक्र पैदा नथो थे भला जे दिल नथी चवे ओने बाग नथी वरे त हिकड़ी दा यार जे दरवाजे ते इया कर त मुंह में इल्म कुल न को ठंगुआ बिरी तो ते दीवानी जो नंगुआ बिरी तो ते दीवानी जो नंगुआ मुंह में इल्म कुल न को ठंगुआ ओ सोना तो ते निमानी जो नंगुआ ओ जानी तो ते निमानी जो नंगुआ ओ मुंह में ही दे कमाई मुखे रावल रीत नाई मुखे लगी नफ्स निभाग सा जंगुआ करा जानी जल्द जियारत करा जानी जल्द जियारत बिथो विरह अंदर में मंगुआ सोना तो तेरी मां जो जानी तो तेरी मां कम कर मिल जा सब ठाई लगो साजन तुझे संगुआ लगो साजन तुझे लगो साजन तुझे संगुआ सोना तो तेरी मानी जो नंगुआ मिठा तो तेरी मानी जो नंगुआ
आदत पैदा कभी के साईं फरमाया त अल्लाह जी मोहब्बत में रो अखिन मां डुडो आयो रोण न सोचे तो रोण जड़ो मुंह बनायो छा कयो रोण जड़ो मुंह बनायो वो न सोचे तो पंहिंजी किस्मत सी रो पर अमल साले कयो नेकियूं कयो पर अमल नथा अचन त अरमान कयो तो मुझे अंदर ये आदत छो नथी पैदा थे यानी इहा नथी थे अल्लाह के तो सॾे सघो था मुझा मौला बाज़ी खटण वारा बाज़ी खटे विया मुझे मथां का मेहरबानी कर मुझा अल्लाह मुझे करम कर तो मां में फकीरी वारे रस्ते में निकरी पवा नेकी कयो पुट नेकी का बगैर अमल साले का बगैर जिंदगी अधूरी है बल्कि अजाई है जिंदगी बर्बाद है अल्लाह के रसूल की फरमा बरदारी का बगैर जिंदगी अजाई है बेकार है जिया रोड ते पेल पत्थर है उनकी का हैसियत न हुंदी है इंसान अमलन का बगैर उन रोड ते पेल पत्थर का बर्बाद है अजायो है उनकी जिंदगी जो को मतलब है मकसद ना है असल मकसद जिंदगी जो है वो तो शान मदीने वालो साईं राजी रहे अल्लाह पानी मेरे नजर फरमाए अमल कयो तो अल्लाह राजी थे तब अमल इंशाअल्लाह केड़ा केड़ा कंदा तो साईं साहिबजादे साहब तांगे बुधायो तो मथा हज जा दिहाड़ा चल पिया अशूरिल हज त हलंदा पिया पर हज जा खास दिहाड़ा 10 रातियूं जेके हज वारियूं आहिनि पहिरीं ज़ुल्हज खां वठी 10 ज़ुल्हज ताईं ये अल्लाह जी रहमत भरिया दिहाड़ा है सुभान अल्लाह अनकरी बचण वारा आहिनि रमज़ान हथन में हलियो पियो मोहरम पियो सॼो साल नेकियुनि खां असां कीबाईंदा रहियासीं आख़िरी महीनो साल जो ज़ुल्हज जो वरी अल्लाह पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोलण वारा वरी जो सुभान अल्लाह मदीने वारो साईं तो फरमाए मा मिन अय्यामिल अमल सालिह फीहा अहब्ब इलल्लाह मिन हादिहिल अय्याम नबी साईं फरमायो तो सजे साल में एड़ा अमलन सालिह करण वारा प्या के दीन जेड़ा ज़ुल्हज शरीफ जा पहिरियां दिहाड़ा आहिनि नहीं सुलझ ताईं एड़ा भला दिया प्या के नाइन इन में जो मानू दिया जो रोज रखे रात जो इबादत करे इन जो एडो अजरा एडो सवाबा एडो अल्लाह ताला ने इनाम रखायो आ नबी ने तो फरमाया सियाम कुल यौम मिनहा यअदिलु सियाम सनतिन ज़ुल्हज शरीफ जा पहिरा नम दिहाड़ा इन मां हर ॾींहं जो रोज़ो हिकिड़े ॾींहं जो रोज़ो अल्लाह ताला साल जे रोज़न रखण जेतिरो अजर अदा कंदो नहीं रे रोज़ो कोन रखबो छो ईद जो ॾिहाड़ो आहे पहिरीं ज़ुल्हज खां 9 ज़ुल्हज ताईं 10 दिहाड़ा इन 9 दिहाड़नि में तव्हां रोज़ो रखो सियाम सनतिन नबी साईं को फरमाए त हिकड़े रोज़े जे बदले अल्लाह तमा के साल जे रोज़न रखण जेतिरो अजर फरमायो कुल लैलतिन मिनहा यअदिलु क़ियाम लैलतिल क़द्र ऐन मा हर रात लैलतुल क़द्र का अधिक अजर सवाब जारी दिया लैलतुल क़द्र रमजान में निकलना पोशीदा है ढकला खबर ना है कने वो रात दी लिखना बा लेकिन में आले 22 में आले 23 में आले 27 में आले 29 में पर हे रातियों नबी से फरमाया तो जागी गुजारियो इन रातियों में तमा जागी अल्लाह के याद कयो अल्लाह रब्बुल इज्जत सुलह जे हर रातन के कहनी रातन की इबादत के रब कायनात तमा जेरा लैलतुल क़द्र जे शान वारो बनायो तो सुभान अल्लाह आई दही ज़ुल्हज की रात मुज़दलिफ़े में हाजी गुजारींदा है नाई रे पहुंची दो हज जो अरफात में हज पढ़ियो वेंदो आहे ये हाजी सगोरा अरफात मां पंध करे पेरे पंध वरी अचे
मुज़दलिफ़े शरीफ़ में पहुचंदा आहिनि। हाणे मुज़दलिफ़ो हिकिड़ी नंढड़ी घाटी आहे, नंढड़ी वादी आहे, उहो मख़सूस एरियो आहे, उते के होटल खेमा वेमा कोन्हनि के। अमीर कबीर मां ॾिसी आयो आहियां अल्हम्दुलिल्लाह, मुर्शिदनि जे सदके हज जी सआदत मिली। वॾेरा अमीर बादशाह कबीर केर बि हुजनि, भली हिकिड़ा माण्हू सरकारी हज में 11 लख 12 लख भरे था वञनि, हिकिड़ा 50 लख 60 लख रुपया भरे हज ते वञनि था स्पेशल हज करण जे लाइ, पर इन रात में इहे मुज़दलिफ़े में इहे पट ते सुधा पिया हुननि जी आम माण्हू सुधा पिया हुआ। बादशाह कबीर अमीर गरीब मिस्कीन सभु न साईं मुंहिंजा तको न तौरी को खणी था अचनि, माण्हू पंहिंजे लाइ गिलिम कालीन खणी था अचनि या उन्हनि जे लाइ कालीन विछाया था वञनि, पर हेठि त पथर आहिनि न, उन्हनि ते सुधा पिया आहिनि। सॼे ॾींहं जो थकावट, 3 ॾींहंनि जो निंड बि अहिड़ी भली थी अचे मुज़दलिफ़े में, अहिड़ी निंड किथे न अचे जहिड़ी निंड उते मुज़दलिफ़े में ईंदी आहे। वारे साईं फरमायो इहा हिकिड़ी रात हाजुनि जे लाइ, ओ मुज़दलिफ़े वारी रात, हिक रात अल्लाह ताला 1000 लैलतुल क़द्र खां वधीक भली बणाई आहे। उन को 1000 लैलतुल क़द्र रातियूं जागे ऐं क़ुरान जो फरमाए लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर, हिकिड़ी लैलतुल क़द्र जी रात 1000 महीननि खां भली आहे, माना 84 साल वो माण्हू इबादत करे, होॾा हिकिड़ी रात अल्लाह जी इबादत में गुज़ारे, अल्लाह 84 सालनि जो अजर सवाब अदा कंदो। पर हाजीअ खे लैलतुल क़द्र खां बि हिकु नंबर न 1000 लैलतुल क़द्र खां वधीक अजर इनाम असां हज ते कोन वञी सघियासीं, पर उहा रात ख़ैर बरकत जो लहे थी त असां को दुआ घुरो त अल्लाह असांखे बि ॾींदो। असां ईद जी रात निंड में, कचहरियुनि में, दुनिया जी ॻाल्हियुनि में, ख़रीदो फरोख्त में, जानवरनि जी संभाल में रात गुज़ारे छॾींदा आहियूं। इबादत यादि ई कोन हूंदी आहे। ईद जूं रातियूं असां ईअं विञाए छॾींदा आहियूं। न, ईद जी रात ख़ैरात मिलण जी रात आहे। समझो तारीख़ कोन था समझो, मल्हाइबी इंशाअल्लाह। रमज़ान ज़ुल्हज जा रोज़ा बि रखबा इंशाअल्लाह। ॻाल्हायो नवां ॾींहं रोज़ा रखंदासीं, मां बि रखंदुसि इंशाअल्लाह। ख़ुसूसन 9 ज़ुल्हज जो ॾिहाड़ो, 9 ज़िलहज जो रोज़ो, मदीने वाले साईं फरमायो त 9 ज़िलहज जो ॾिहाड़ो मां मिन सिनतिन यौमिन अहब्ब इलैया अन असूम मिन यौम अरफात। मदीने वाले साईं तो फरमाए त मूंखे रमज़ान खां अलावा सॼे साल में अहिड़ो ॿियो को रोज़ो पसंदि न आहे जेको यौम अरफा यानी 9 ज़िलहज जे ॾिहाड़े जो रोज़ो। सब रखो, हिकिड़े रोज़े जे बदिले गुज़रियल साल ईंदड़ साल 2 सालनि जा गुनाह अल्लाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। रखबो रोज़ो इंशाअल्लाह। ऐं अल्लाह जे करे तव्हांखे ताक़त ॾिनी आहे, अल्लाह जे करे तव्हांखे क़ुवत ॾिनी आहे त हीअ जेका ईद अचे पई आहे कुर्बानी जी ईद आहे, कुर्बानी कबी इंशाअल्लाह। जेकॾहिं अल्लाह तव्हांखे वुसअत ॾिनी आहे त पंहिंजो हिकिड़ो ख़ासि जानवर वठो, ख़रीद कयो, उनजी परवरिश कयो, उनजी पालना कयो, बकर वठो, नंढो जानवर वठो। मां को अकेलो माण्हू अकेलो बकर ज़िबा करे, पर जेकॾहिं अल्लाह तव्हांखे वधीक ताक़त ॾिनी आहे त वॾो जानवर वठो। वॾे जानवर में हिकिड़े जानवर में 7 ॼणनि जी पती हूंदी आहे, 7 ॼणा पंहिंजे घर जा सभई भाती हुन में शामिल कयो, कुर्बानी कयो। मदीने वाले साईं फरमायो आहे, हदीस जो मफ़हूम आहे, जेको माण्हू कुर्बानी नथो करे, ताक़त हुअण जे बावजूद, क़ुवत हुअण जे बावजूद कुर्बानी नथो करे त हुनखे घुर्जे असांजी ईदगाह ते न अचे, वञी ॿिए के पासे वञे, मुंहिंजी ईदगाह ते न अचे, असां मुस्लमाननि ते न अचे। जो अल्लाह क़ुवत ॾिनी आहे, ताक़त ॾिनी आहे, वरी कुर्बानी नथो करे। कुर्बानी कयो, जेकॾहिं अल्लाह तव्हांखे ताक़त ॾिनी आहे बाबा। हाणे इहे 25,000 रुपया पतीअ जा तव्हांखे मारींदा कोन, खुटाईंदा कोन, बल्कि मदीने वारो साईं तो फरमाए तव्हां कुर्बानी कयो। इहो कुर्बानी जो जानवर जीअं तव्हां क़बर मां उथंदो न, इहो तव्हांजी क़बर जी कड़ ते बीठो पुलसाद जेका वार खां सन्ही, तलवार खां तिखी, पींघ वांगुरु लुॾंदड़ 1500 सालनि जी मुसाफ़त ते उहा पुल ठहियल आहे। उन तां हर न माण्हू खे गुज़रणो आहे। इहा के माण्हू जहन्नम में पिया किरंदा, उन पुल सां हेठि पिया पवंदा, पर जेको कुर्बानी करण वारो आहे, उहा कुर्बानी उनखे घड़ीअ में जीअं खिमण जो तजुर्बो थींदो आहे, पुल सां त पार उतारे छॾींदो।
कुर्बानी कभी इंशाअल्लाह पंहिंजे लाइ कयो, पंहिंजे बच्चनि जे लाइ कयो। हज़रत सैयदना हैदर कराम मौला अली हर साल 3 पहर कुर्बान कंदा हुआ। 3 पहर, 3 उठ, नंढड़ो बकर बि न, 3 उठ कुर्बान कंदा हुआ। फरमाईंदा हिकिड़ो उठ मुंहिंजे लाइ, अली जे लाइ, ॿियो उठ मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा ऐं हुन जी आल जे लाइ, ॿियो उठ मदीने वारे साईं जी उम्मत जे लाइ। ऐं महबूब सोना हर साल 2 उठ कुर्बानी कंदा हुआ। मदीना हर साल 2 कुर्बानी जानवर कुर्बानी कया। फरमाईंदा हिकिड़ो उठ मोहम्मद ऐं आल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, ऐं ॿियो उठ मोहम्मद ऐं उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाईंदा हे उठ मुंहिंजे लाइ ऐं मुंहिंजी उम्मत जे लाइ वो कुर्बानी कंदा हुआ। माना तव्हां कुर्बानी कयो न कयो, मदीने वारो साईं तव्हांजे लाइ अॻे कुर्बानी करे। ऐं जॾहिं हजतुल विदा जो मौक़ो आयो, मदीने वारे साईं 100 उठ कुर्बानी कया। घणा उठ? 100 उठ। उन्हनि उठनि मथां तक़रीबन 70 या 60 अलाह ग़लत न चवंदा आहे, हदीस जे लफ़्ज़ आहिनि। मदीने वारे साईं ख़ुदि पंहिंजे हथनि सां उन्हनि खे ज़िबह फरमायो। बाक़ी जेके बचा उहे हैदर करार जे वारी जानवर ज़िबह करण का सोली ॻाल्हि त कोन्हे। 8-10 ॼणा मुड़ुस माण्हू अचे झले दसींदा आहिनि वॾे जानवर खे, हे उठ हुयो उठ। रिवायत में अचे थो महबूब सोना इहे तलवार हथ में खयो बीठा हुया, उठ वारे सां गिची साम्हूं करे महबूब मुंहिंजे सिर ते वञी छुरी फेरियो जो मां कुर्बान वञा ऐं सदके वञा जो तुंहिंजे नाले जे लाइ कुर्बानी पियो वञा। सुभान अल्लाह। ॾिठा तव्हां करे अल्लाह ताक़त ॾिनी आहे त पंहिंजे लाइ कुर्बानी कयो, पंहिंजे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा जे लाइ कुर्बानी कयो, तव्हां पंहिंजे मुर्शिद जे नाले जी कुर्बानी कयो। अने ॻाल्हि वणे थी ऐं कुर्बानी हिकिड़े साल तव्हांखे गुज़िरियल साल कुर्बानी कई, हाणे ज़रूरत न आहे। न, कुर्बानी हर साल फ़र्ज़ थींदी आहे। जेकॾहिं तव्हां साहिब निसाब आहियो, जंहिं ते फित्रो फ़र्ज़ आहे उन ते कुर्बानी फ़र्ज़ आहे। समझो था न? ईद उल फितर ते जंहिं ते फित्रो फ़र्ज़ आहे उन ते कुर्बानी फ़र्ज़ आहे। हर माण्हू कुर्बानी करे, फित्रे ॾियण वारो कुर्बानी कंदो, ऐं हर साल इहा कुर्बानी फ़र्ज़ थींदी आहे। हर साल। ईअं न त हिकिड़े साल अदा कइजी ॿिए साल लही वेंदी, न, 9 साल नई कुर्बानी करणी पवंदी। जेकॾहिं अल्लाह तव्हांखे मालदार बणायो आहे, हर साल कुर्बानी कयो कभी इंशाअल्लाह। ऐं साईं जन फरमायो सईदा फातिमा ज़हरा खे, फातिमा कुर्बानी जो जानवर जॾहिं कुर्बान थियो उनजे साम्हूं बि, उनजे मथां बि जंहिं महिल ज़िबह थिए उनजो पहिरियों कतिरो सीर वक़्तु ज़मीन ते पोइ पवंदो आहे, कुर्बानी करण वारे जा अॻ में अल्लाह अढ़ाई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। जेके गुनाह कई, जेके ख़ताऊं कई ज़िंदगी में, अल्लाह अढ़ाई उन कुर्बानी जे सदके उनखे बख़्शे माफ़ फरमाए। गुनाह माफ़ कराइणा आहिनि त कुर्बानी कयो। मां उम्मीद थो कयां त मुंहिंजे मुर्शिदनि जो हर फ़क़ीर कुर्बानी कंदो इंशाअल्लाह। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह मुंहिंजो चमन तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। ऐं हे नवां किताब आहिनि मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जा। हिकिड़ो आहे इमादुद्दीन, निमाज़ जे मसाइल जे बारे में, निमाज़ कीअं पढ़िजे, निमाज़ जा फ़र्ज़ छा आहिनि, अहकाम छा आहिनि, रुकन छा आहिनि, ज़ाहिरी बातिनी मामलात छा आहिनि, पाकीदगी छा आहे, दिलि सां इहे सभु बयानु कयो आहे। ॿियो अॼुकल्ह हे फितनो पियो थो हले रत वहाइण जो। हे सखर में हाणे हफ़्ते जी ॻाल्हि आहे तो पेंचर लॻाइण आयो, पेंचर टायर में पेंचर लॻाइण आयो त हुन जीत जे पेंचर जा 30 रुपया ॾींदो आहे। 30 रुपया 20 रुपया जेतिरा हुया, हुनजो 10 रुपया न वधी करे पेंचर वारे जो, हुन 10 रुपया कोन वधी करे ना हुन ते झगड़ो थियो, पेंचर वारे खे गोली मारे छॾियो। 10 रुपयनि जे करे माण्हू जी जान जी क़ीमत। अस्तग़फिरुल्लाह। माण्हुनि जी दिलनि में अलाए कहिड़ा संग चढ़ी विया आहिनि, कहिड़ो दिलि ते सख़्ती अची वई आहे। हे हुन रत वहाइण जे मौज़ूअ ते दिलि पर साईं किताब लिखियो आहे। ऐं हे हुज़ूर क़िबला आलम मुर्शिदनि करीमनि नओं जेको आहे सिलसिलो शरीफ़ तहरीर फरमायो आहे। ऐं सिलसिलो आहे पाक मुर्शिदनि करीमनि खां वठी मदीने वारे साईं ताईं शजराए सिलसिला आलिया, नक्शबंदिया, कादरिया, नक्शबंदिया, करमिया, इलाहिया, जंहिंखे मुर्शिदनि करीमनि नई शाइरी में तरतीब ॾिनो आहे। ऐं सिलसिले पाक पढ़ण जो फ़ाइदो इहो आहे जो रोज़ानो तव्हां सुबुह जो फजर नमाज़ ऐं सुन्नत जे विच में इहो ज़रूरु पढ़ंदा कयो।
इन सां रूहानी फैज़ हासिल थींदो आहे, अमलनि जी मोहबत नसीब थींदी आहे। अलाह वारनि जा नाला आहिनि, ख़ैर बरकत जी दुआ आहे। इन सां दुख दर्द परेशानी दूर थींदियूं। तव्हांखे मुसीबत में पइजी वियो, के बीमारी में पइजी वियो, तव्हां हे सिलसिलो पाक पढ़ो ऐं वलीअ जे वसीले सां दुआ करो, इंशाअल्लाह अलाह तव्हांजी मुसीबत लाहे छॾींदो। मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां त मां वञा पियो कंहिं सफ़र ते, पोइ एयरपोर्ट ते FI वारा अलाह जा बाना वेठा आहिनि त आए वे सभिनी पैसनि वठण जे लाइ वठी बीहारे छॾी करे ख़ुदा ताला हिदायत ॾे। हुकुमरान जिथे बि जेको हुकूमत जो अमलो आहे न, चवंदा त अवाम मां 10 रुपया कढूं, मूंखे चई 30,000 रुपया ॾींदे त पोइ तोखे छॾी वियो वॼाए छॾी 30,000 रुपया मुफ़्त में तोखे ॾियां। पोइ ॿियो को असां फ़क़ीर माण्हुनि जी सिफारिश हलंदी आहे वॾेरनि अमीरनि ऑफिसरनि ताईं, असांजा अर्ज़ आहिनि पंहिंजे अलाह ते, पंहिंजे मुर्शिदनि ताईं। मुर्शिदनि जी ॻाल्हि यादि आई, पोइ सिलसिलो शरीफ़ पढ़ी दुआ कई। मुर्शिदो हाणे हिते साल रहो, हर को 30,000 रुपया त मुफ़्त में वञनि। ख़ुदा जी जो कसम आहे, देर कोन ॿुधी हुनजो होटल बुकिंग आहे जे मुल्क में वञी थो हा आहे हे ॾिस ये हल तो इजाज़त दो। सुभान अल्लाह। साईं फरमायो त जॾहिं मां वियुसि ताजिकिस्तान में साईं किताब वरितो, कलमी किताब वरितो। उहो कलमी नुस्ख़ो साईं जन उते बैग में रखियल हो, हुन बैग खोलाए उतां जो ऑफिसर हुयो ताजिकिस्तान जो। जहिड़ा पाकिस्तानी ऑफिसर आहिनि ताजिकिस्तान वारा ॿाहिरां उन्हनि खां वधीक चढ़ियल आहिनि। सो हुन चयो त इहो किताब असां तोखे खणणु कोन ईंदासीं, छो त कलमी नुस्ख़ो आहे असांजो असां तोखे खणणु कोन ईंदासीं। ॾाढो साईं फरमायो मूंखे तंग कयो। अरे हुयो बि 100 रुपए जो किताब, 100 रुपया 50 रुपया 100 रुपया एतिरो महांगो कोन हुयो, हल्को पैसनि वठण जे लाइ। पोइ साईं फरमायो मूं हज़रत ख्वाजा याकूब चरखी रहमतुल्लाह अलैह जंहिंजी मज़ार ताजिकिस्तान दोशंबा पासे में आहे, साईं ने अर्ज़ कयो अल्लाह ये कहिड़ी महिमान नवाज़ी आहे जो असां तुंहिंजा महिमान थी आया आहियूं, तुंहिंजे मुल्क जा माण्हू साईं घटि वधि था ॻाल्हाइनि। फरमायो 5 मिंट बि न गुज़रिया, उहो जेको मुंहुं ख़राब कयो ऑफिसर बीठो हुयो, साईं जी इज़त सां पियो ॾिसे, साईं अल्लाह ताला असां खां ग़लती किताब माना किताब खणो सामान खणो तव्हांखे वञण जी इजाज़त। असांजा नक्शबंदी गैरतमंद आहिनि, नक्शबंदी हज़रात गैरतमंद आहिनि। तव्हां इंशाअल्लाह उनजा ख़ैर बरकत वारा असरात तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदव। अल्लाह ताला शान अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो तव्हां सभई फातिहा शरीफ़ पढ़ो। अॼु मुंहिंजे मुर्शिद जो पुराणो ख़लीफ़ो फ़क़ीर वफ़ादार दुख सूर जो साथ दुआ करो। ये असांजे सिंध जा वॾा बुज़ुर्ग हुया, गफ़ारी सिलसिले जा सरवाण हुया, बुज़ुर्ग हुया, हज़रत साईं मियां मुनीर अहमद साईं गफ़ारी रहमतुल्लाह अलैह उम्मत वारा से वफ़ात करे विया आहिनि, तंहिंजे विसाले सवाब जे लाइ दुआ करो। बिस्मिल्लाह ووسع مدخلهم واغفر صدورهم واجعل قلوبهم روضة من رياضك اللهم وارفع درجاتهم ووسع مدخلهم या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा, हमद गुज़र फरमा। मौला पंहिंजी मोहब्बत ऐं मारिफत अता फरमा। जेकी ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। हे मुंहिंजा मौला हिदायत तो अल्लाह जे हथ में आहे, तूं जेके चाही हिदायत ॾी, जेके चाही हिदायत करे करी। मौला असांजो नालो हिदायत याफ़्ता बाननि में शुमार। हे मुंहिंजा मौला असांखे ख़ैर ऐं बरकत अता फरमा, रिज़्क़ जी कुशादगी अता फरमा, मुहताजिन खां बचा, जिस्मानी माली मुहताजिन खां महफूज फरमा। मौला ॿियनि जे आॾो हथ ते लाइण खां बचा, दुनिया वारनि में उम्मीदवार थियण खां बचा। हे मुंहिंजा मौला तूं राज़ी थी, हे मुंहिंजा करीम रब कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, साइलनि जा सुवाल पूरा फरमा, मुश्किल ज़दन जो मुश्किलात आसान फरमा। मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा। हे मुंहिंजा मौला पंहिंजी मोहब्बत उल्फत ऐं चाहत नसीब फरमा।
असांजे मुल्क पाकिस्तान जो खैर फरमा हे मुंहिंजा मौला असांजे मुल्क मां हिन महांगाई खे ख़तम फरमा हे मुंहिंजा मौला जेके महांगाई जो सबबु बणजनि था तन हुक्मराननि खे हलाक ऐं बर्बाद फरमा मुंहिंजा मौला जब मुस्लमाननि जे लाइ मुंहिंजा रब साईं असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जी अवाम जे लाइ बुराई जो सोचनि था ऐं उन्हनि सां बुराई कनि था मौला उन्हनि खे बर्बाद फरमा असां ते उहे हुक्मरान नाफ़िज़ फरमा जेके तो अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारा हुजनि जेके अवाम जी ख़ैर ख़्वाही करण वारा हुजनि ऐं मुंहिंजा मौला इन्हनि ज़ालिमनि जाबिरनि पंहिंजे ज़ुल्म जी हद करे छॾी आहे असांजी पहुच के वॾेरे के अमीर ताईं न आहे मुंहिंजा मौला असांजी दान तो अल्लाह जी बारगाह में हे मुंहिंजा करीम रब असांजी दान क़बूल फरमा मौला हिन महांगाई खे ख़तम फरमा हे मुंहिंजा मौला शयुनि जा अघ तो अल्लाह जे तरफ़ां मुक़रर थींदा आहिनि मदीने वारे साईं फरमायो आहे शयुनि जा अघ पाण तो अल्लाह मुक़रर फरमाईंदो आहे हे मुंहिंजा मौला असांजे लाइ सहजा अघ फरमा हे मुंहिंजा मौला असांजे लाइ महांगाई फरमा महांगाई खां निजात अता फरमा असांजे मुल्क पाकिस्तान जे हिन ॿारवड़नि जो ख़ैर फरमा हे मुंहिंजा रब साईं तो असांजो थी असांखे पंहिंजो बना सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़िही व नूर अर्शिही हबीबिना मुहम्मद व आलिही